नाज़रीन, पनियाकल में शहीद अब्दुल अजीज़ लाइब्रेरी में किताबन समेत ॿियनि सहूलियतुनि जी अणाट ते तालीम सां वाॻियल शख़्सियतुनि ऐं सुञाणंदड़नि ॻणती ज़ाहिर कई। लाइब्रेरी खे फंक्शनल बणाइण लाइ कमीशन पास ब्यूरोक्रेट समेत ॿियनि अमलदारनि जी अहम गॾिजाणी थी आहे। इन हवाले सां पेश आहे एहसान भट्टी जी हीअ रिपोर्ट। जी, पनवाकिल में कायम थियल शहीद अब्दुल अजीज़ बुल्लो लाइब्रेरी में किताबनि जी खोट ऐं सहूलियतूं न हुजण करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान पास कंदड़ ऑफिसरनि ऐं शागिर्दनि गॾिजाणी कई आहे। उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे, अचो त खेसि ॻाल्हि ॿोल कयूं। असल में ही पनवाकिल शहर लाइ हिकिड़ो ज़बरदस्त तोहफ़ो आहे। हीअ जेका लाइब्रेरी हिते क़ाइमु थी आहे, इन हवाले सां इनखे फंक्शनलाइज़ करण जे हवाले सां हिते असांखे मदू कयो वियो। कुझु CSS ऑफिसर्स, कुझु ब्यूरोक्रेट्स खे हिते घुरायो वियो त उहे सजेस्ट कनि त हिनखे कीअं असां फंक्शनलाइज़ कयूं, हिनखे कीअं हिन जा अफेयर्स असां हलायूं लाइब्रेरी जा। त इन हवाले सां असां हिननि खे मुख़्तलिफ़ सजेशन्स ॾिनियूंसीं असांजे दोस्तनि, जिन सां मुख़्तलिफ़ जेका फील्ड सां ताल्लुक़ रखंदड़ उस्ताद बि हाज़िर हुया, तालीम सां ताल्लुक़ रखंदड़ तालीमदान बि थिया, कुझु वकील बि हुया ऐं कुझु ब्यूरोक्रेट्स बि हुया, जिन हिन खे हलाइण जी ख़ातिर हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो अमली प्रैक्टिकल हिकिड़ियूं सजेशन्स ॾिनियूं। जेकॾहिं हुन ते अमल कयो वियो त इनशाला ही पनवाकिल लाइ हिकिड़ो ज़बरदस्त तोहफ़ो साबित थींदो। ये उहे माण्हू आया आहिनि जेके ॾुखे वक़्त मां गुज़री करे तमामु थोरे रिसोर्सिस मां उन्हनि खे VIP नमूने यूज़ करे हिकु मंज़िल ऐं मक़ाम हासिलु कयो आहे। त हाणे असां जेको हिते गॾु थिया आहियूं त उहे जेके बि असां या जेके दोस्त जेके हिते आया आहिनि क़ीमती टाइम कढी करे, उन जेके बि मसइला दरपेश आया उन्हनि खे इन लाइब्रेरी में जेके माना सहूलियतूं असांजो हासिलु थियो ॾियणु खपनि, उहे असां हिते ॾियूं ताकी इहे मसइला जेके ॿियनि माना माण्हुनि ॾिठा या जेके न माना उनखे ओवरकम करे हिते पहुता आहिनि, त उहे जेके ॿिया एस्पायरेंट आहिनि, जंहिंजो डेस्टिनेशन या जंहिंजो ख्वाबु आहे त असां कोई कमीशन ऑफिसर थियूं ऐं सोसाइटी जी ख़िदमत कयूं, उन्हनि खे इन स्ट्रगलिंग पीरियड में इहे तकलीफ़ूं न ॾिसणियूं पवनि। ऐं हीउ जेको इनिशिएटिव माना शुरू थियो वरितो वियो आहे ऐं स्टार्टिंग थी आहे हिनजी, इन में असां इनिशियल में इहा जेका मीटिंग कया आहिनि इहो ई माना असांजो एजेंडा आहे त इनिशियली माना शुरूआत खां ई हिननि खे को तकलीफ़ न थिए ऐं जेके बि हिनखे सहूलियतूं अवेलेबल थी सघनि असां पूरी कोशिशि करे हिनखे सहूलियतूं ॾियूं। पनवाकिल में ही लाइब्रेरी जेका आहे उनजे हवाले सां ही एजेंडा हुयो त इन में अहिड़े क़िस्म जूं सजेशन्स जेके आहिनि उहे ॾिनियूं आहिनि जंहिंसां हितां जो माहौल सुठो थी सघे ऐं शागिर्द जेके आहिनि उहे इन मज़ा भरपूर नमूने सां लाभ हासिलु करे सघनि। ऐं तमामु सुठो जेको आहे उहो ही सेशन थी गुज़रियो आहे। उमेद कजे थी त जेके हिन में सलाह मशवरा ॾिना विया आहिनि इन ते अमल कयो वेंदो या अमल करायो वेंदो। डिमांड जेके कयूं वियूं आहिनि उन जेकॾहिं उहे पूरियूं थियनि थियूं पियूं त ही हिकिड़ी आइडियल प्लेस जेका आहे उहा शागिर्दनि जे लाइ या CSS PCS जा जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जे लाइ जेका आहे उहा मुस्तक़बिल में हीअ जॻह जेका आहे उहा आइडियल प्लेस थी वेंदी। ॿाहिरां खां जेके हिते स्टूडेंट्स अचनि था पिया, उहो त ॿाहिरनि जी ॻाल्हि आहे, पर हिते जेके पनवाकिल जा पंहिंजा हितां जा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे बि लाइब्रेरी जी का ख़ातिर ख़्वाह सहूलियत न रही हुई। हिकिड़ी नंढड़ी लाइब्रेरी हुई, उन नंढड़ी लाइब्रेरी में तमामु नंढड़ो स्पेस ऐं उते सिर्फ़ु अख़बारूं अवेलेबल हुयूं जंहिंमें स्टूडेंट्स स्टडी कोन पिया करे सघनि। हाणे हीउ जेको सेटअप ठहियो आहे माशाल्लाह बहितरीनु सेटअप आहे। हिन में न फ़क़ति असांजा पंहिंजा हितां जा लोकल स्टूडेंट्स सुठी तरह सां पढ़ी सघंदा, उन्हनि खे बहितरीनु एजुकेशन जो माहौल मिलंदो, स्टडी जो एनवायरमेंट मिलंदो, पर जेके ॿाहिरि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे बि हिते जेको आहे स्पेस मिली वेंदो। माशाल्लाह काफ़ी गुंजाइश आहे। 300 खनि कैंडिडेट 300 खनि स्टूडेंट्स हिते वेही अकोमोडेट थी करे सुठी तरह सां पढ़ी सघनि था पिया। पनवाकिल जंहिंखे सियाकिलनि जो शहर चऊं, पनवाकिल खे कॾहिं कोई लीड कंदा हुआसीं, पर हाणे वरी तव्हां आया आहियो ऐं तव्हां लीड कंदव। छो त पनवाकिल में कुझु अहिड़ियूं हस्तियूं आहिनि जीअं असांजो शेख अनवरुद्दीन साहिबु, गुलाम हुसैन साहिबु, इहे उहे हीरा आहिनि जंहिंजो को मुल नथो थी सघे। सो अहिड़ीअ तरह सां हाणे असां पाण ॾिसूं था त हीअ जेके नौजवान अंदरि वेठा आहिनि इहे सभई गोहर आहिनि, इन्हनि जे अंदरि का शइ चमके थी, पर इन लाइ कमु खपे ऐं उन कम लाइ तव्हां सभई हाणे उथिया आहियो। कॉम्बिनेशन सां तव्हां कुझु करणु चाहियो था, तव्हां में जज़्बा आहिनि त जेकॾहिं मां सम्झां थो तव्हांजे रस्ते में का बि रुकावट ईंदी त तव्हांखे ॾिसंदे ई पाण मुरादो टरी वेंदी ऐं तव्हां पंहिंजी मंज़िल ते तरफ़ रवंदा रहंदव।